राजा साहब पाण हाणे वरी कराची जी पॉलिटिक्स ते अचूं हिन वक़्तु जेको डिप्टी मेयर आहे सलमान साहब उन जो बि तालुक़ु तव्हांजे हिन ज़िले सां आहे त उनजे डिप्टी मेयर थियण सां भला ज़िले खे को फ़ाइदो थियो आहे कि कमकार थिया आहिनि हाणे छाकाणि त डिस्ट्रिक्ट काउंसिल बि ख़तमु थी वई आहे त उनजो को हिन मलीर वासियुनि खे फ़ाइदो थियो आहे उनजे डिप्टी मेयर जो? आउं सम्झां थो ॾिस मेयर ठाहिण में कराची जो मेयर वठण या डिप्टी मेयर जेके चया हुन में मलीर जो वॾो हिकिड़ो सेक्रीफाई ऐं क़ुर्बानी आहे। असां पंहिंजे ज़िला काउंसिल जी क़ुर्बानी ॾिनी, असां पंहिंजो जेको रूरल अर्बन वारो असांजो रूरल वारो जेको हैसियत हो असां उनखे बि क़ुर्बान कयोसीं। त ठीक है, पार्टी जो हिकिड़ो हो चेयरमैन साहब जो त बाबा हाणे मेयर जेको आहे जियालो थींदो त उनजे लाइ मलीर वारनि सेक्रीफाई ॾिनी ऐं नथो ऐं असांजो डिप्टी मेयर सलमान त ख़ैर असांजो बच्चो आहे, मलीर जो आहे, शहीद अब्दुल्ला मुराद जो फर्ज़ंद आहे, पर तव्हांजो मेयर साहब बि मलीर मां इलेक्शन कटियो आहे, इब्राहिम हैदरी मां। ऐं नथो सम्झां त हुन हिसाब सां असांखे उहो ड्यू शेयर मिलियो आहे, पर यकीननि उन्हनि मां असांखे उमेदु आहे त हींअर सलमान मुंहिंजे ख़्याल में कुझु स्कीमूं रखियूं आहिनि मलीर जे हवाले सां, मुख़्तलिफ़ रोड रस्तनि जे हवाले सां, अञा उन्हनि ते कमु शुरू न थियो आहे, पर उमेदु आहे त पंहिंजा आहिनि उन्हनि खां इनशाला वेड़ी सेड़ी वठंदासीं, पंहिंजो हक़ु वठंदासीं। ऐं हूअं जेको मुसलसल तव्हां खटींदा पिया आहियो, पर हिन दफ़े मां थोरो ॻाल्हाईंदुसि त जेका हिकिड़ी सीट हाराई पीपल्स पार्टी, आज़ादु उम्मीदवार खटी और बाद में पीपल्स पार्टी में आयो खणी, पर इहा कीअं हाराई सीट तव्हां? हुनमें ॾिसो हिकु इंडस्ट्रियल एरिया जेको उहो सीट उनमें सिर्फ़ु असांजो हिकिड़ो ॻोठु शराफ़ी जो साइड हो, बाक़ी टोटल इंडस्ट्रियल एरिया ते मुश्तमिल हो। मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जंहिंमें शेरपा हुआ, मुस्लिमाबाद, मुज़फ़राबाद, मजीद कॉलोनी जो कुझु हिसो, दाऊद चुरंगी, इहे सभु इलाइक़ा हुआ। हिते उमूमन असां हर इलेक्शन में बल्दियात हुजे या ॿियो हुजे त उनमें त उते ग्रुप्स ठही वेंदा आहिनि, उते माण्हू ऐं असांजो जेको पश्तून असांजा भाउर आहिनि उन्हनि जो इहो नेचर आहे त पोइ सभिनी खे राज़ी कयूं, कुझु नून ॾांहुं, कुझु PTI ॾांहुं, कुझु जमात जा, कुझु कंहिंजा, उते मज़हबी फैक्टर बि वॾो आहे, एंटी पीपल्स पार्टी बि कुझु फैक्टर्स आहिनि उन हवाले सां। पर हिन में असांजो कुझु हिन इलेक्शन हाराइण में इहो जेको 88 जो इलेक्शन असां हारायो आहे, हिन में कुझु पंहिंजनि जो बि हथु हो। नाराज़ हुया, हुन टिकट ते नाराज़ हुया। यस, पसंदि नापसंदि। जॾहिं असां क़यादत जो जॾहिं फ़ैसिलो आयो त असांखे खपे हर माण्हू खे लबैक कयूं, ॻाल्हि ई ख़तमु। जॾहिं क़यादत डिसाइड कयो त पोइ ॻाल्हि ख़तमु, पोइ असां पंहिंजी पसंदि नापसंदि खे हिकिड़े पासे ते रखूं। पर कुझु अहिड़ा एलिमेंट्स आहिनि जेके उहे सम्झनि था न बाबा हीउ जॾहिं हिन भेरे कटी वियो त आईंदा पोइ हमेशह हिन जो सीट थींदो। इहे असांजूं पंहिंजूं ख़राबियूं कोताहियूं हुयूं। बाक़ी हिते असांजो जेको वोट बैंक हिन भेरे हीअ जॾहिं 1 to 8 हो, ही तक़रीबन उहो ई सीट आहे जेको 1 to 8 हूंदो कंहिं वक़्त में, जॾहिं असां 3 सीटूं हुयूं मलीर में, त हुन वक़्तु असांजो हिते वोट बैंक हूंदो 8,000 खां 9,000 ताईं मैक्सिमम असांजो वोट हूंदो। हिन भेरे असां उन तक में तक़रीबन 14,000 जे क़रीब असां वोट कया आहिनि, तक़रीबन 14,000 वोट कया आहिनि। असांजो मुज़म्मल शाह कैंडिडेट हो, 14,000 वोट हिकिड़ो वॾो अंग खरा। पर हिकिड़े पासे त हिकिड़ो उहो जेको हवा हो हले हो PTI वारो, अलाए कीअं फ़रिश्तनि वोट ॾिनो, छा थियो छा न थियो, हू पंहिंजे जाइ ते, पर इन इलेक्शन खे हाराइण में असांजा कुझु पंहिंजा माण्हू बि इन्वॉल्व हुआ। जंहिंखे फ़रिश्तनि वोट ॾिनो उहो वरी अची तव्हां वटि हाज़िरी तव्हां वटि भरे उन्हनि जो ॾिस, उन्हनि जो को ॿियो वञे काॾे यार, उहो केॾां वञे या त पोज़ीशन में उहो कंफर्टेबल हिते ई हो असां वटि। छो त हिकिड़े मलीर में उहो PTI जो सियासत करे ई न थिए सघियो, त हुन यकीननि सुठो फ़ैसिलो कयो, समझदारी कयूं त हू पीपल्स पार्टी में अची वियो। असां हुनखे वेलकम कयो, हींअर बि असांजो MP असां सां हले थो, ऐं हुनमें असांजा कुझु पंहिंजा ग़लती कोताहियूं